सखर में रिपोर्ट कराया हफीज़ लाशारी। सखर स्मॉल ट्रेडर्स के सदर हाजी मोहम्मद जावेद मेमन, जनरल सेक्रेटरी मोहम्मद आमिर फारूकी चयो है त कश्मीर पाकिस्तान की रग है। कश्मीरी भाइरनि जी जिदोजहद आज़ादी जल्द कामयाब थींदी। अक़वाम मुत्तहिदा पंहिंजी करारदादुनि ते अमल दरामद कराए कश्मीरी अवाम के हक़ ख़ुद इरादियत ॾियारे करे अदल ऐं इंसाफ़ जे आलमी तक़ाज़ाउनि खे पूरो करे। कश्मीरी अवाम तमाम तर मुश्किलातुनि, रुकावटुनि, ज़ुल्मनि ऐं भारतीय ज़ालिमानी कार्रवाइयुनि जे बावजूद आज़ादी जी जिदोजहद जारी रखण क़ाबिल तहसीन है। कश्मीर जी मज़लूम अवाम ते भारतीय रियासती दहशतगर्दी ते अक़वाम मुत्तहिदा जी ख़ामोशी अफ़सोसनाक है। भारत ज़ुल्म ऐं ॾाढ जे ज़ोर ते वधीक कश्मीर ते कब्ज़ो बरक़रार रखे नथो सघे। इंशाअल्लाह कश्मीर जी आज़ादी जो सिज जल्दी उभरंदो। पंहिंजे जारी कयल गॾियल बयान में हाजी मोहम्मद जावेद मेमन, मोहम्मद आमिर फारूकी जो वधीक चवण हो त भारतीय फ़ौज कश्मीरी अवाम ते हक़ घुरण जी पादाश में उन्हनि खे ज़ुल्म जो निशानो बणाए रही है। पाकिस्तान जे वापारी बिरादरी, पोढ़ा, बुज़ुर्ग, नौजवान बार बार जिदोजहद आज़ादी कश्मीर में कश्मीरी भाइरनि सां कुल्हे में मिलाए बीठो है। इंशाअल्लाह कश्मीर जी आज़ादी जो सिज जल्द उभरंदो।